अस्सलाम वालेकुम। How are you, जमाल साहब? मालिक जा करम आहिनि ऐं तव्हांजी महिरबानी जो मूंखे वक्त सिर अस्पताल पहुंचाए मुझे जान बचाई। रुगो अस्पताल ताईं न पर तहांजे पूरे ऑपरेशन ताईं मां हिते ई हुअसि। ख़बर अथव मां छो ख़ुशि पियो थियां तव्हां ॿिन्हिनि खे गॾिजी ॾिसी, पर यासिर किथे आहे? वो शायद ॿाहिरि कंहिं फ्रेंड सां ॻाल्हाए रहियो आहे फोन ते। मारिया, तोखे ख़बर आहे हे ॿई सॻा सौट आहिनि पाण में, पर हिननि जा वालिदैन ॿई हिक ॿिए खां मंज़िलूं परे आहिनि ऐं मां सम्झां थो त हिननि ॿिन्हिनि जे वेझो थियण जे करे हो ॿई बि वेझो थी वेंदा। खेनि वेझो थियण बि घुरिजे। हिकु रत आहिनि ऐं हिकु कुटुंब आहिनि। अच्छा जमाल साहब, मूंखे पापा जे बारे में अव्हांखे कुझु ॿुधाइणो हो। मां उन्हनि जे हवाले सां परेशान बि आहियां। एक्चुअली मूंखे लॻे थो त पापा जे रुतबे ऐं नाले खे ग़लति इस्तेमालु कयो पियो वञे। न भाई, ईअं बिल्कुलु न आहे। पोइ सर, छा पापा इन इलीगल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे? कुझु हक़ीक़तूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे तस्लीम ॾुखियो कयो वेंदो आहे, पर असांखे उन्हनि खे तस्लीम करणु घुरिजे, छो जो उहे हक़ीक़तुनि खे साम्हूं आणींदियूं आहिनि। मां सम्झमि कोन सर। इहा ॻाल्हि तव्हांखे ईअं सम्झ में न ईंदी। तव्हां मारिया सां गॾु हो तव्हांखे खोड़ सारियूं शयूं ॾेखारींदी ऐं ॿुधाईंदी, पोइ तव्हां फ़ैसिलो कयो त असल में करणो छा आहे। बसि एतिरो ख़्यालु कजो त को बि उबतो क़दम न खणिजो। तव्हांजो कॉपरेट ज़रूरी खपंदो। बिल्कुलु सही, इंशाल्लाह ज़रूर। माही हाणे हलजे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।